अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भरीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी। इते वहाँ ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू सिविल अस्पताल में 2 साल नींगर डॉक्टर न हुजण जे करे तड़पी फोत थी आहे। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त छाणू शाहबाद जे रहवासी 2 साल अली पुट सरफराज़ पंवर डॉक्टर न हुजण जे करे तड़पी फोत थी आहे। हिनमहिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश खुश्क। उनखां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू सिविल अस्पताल में मुबीना ड्यूटी डॉक्टर न हुजण सबब 2 सालनि जो मासूम नींगर तड़पी फोत थी आहे। दादू शहर जे छाणू शाहबाद मोहल्ला जो रहवासी 2 साल मासूम नींगर अली पुट सरफराज़ पंवर सिविल अस्पताल में फोत थी आहे। फोती जे वालिद सरफराज़ पंवर मीडिया अॻियां उते इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त संदन जो नंढड़ो सीरियस हालत में हुयो, पर ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु न हुयो, जंहिं सबब संदन जो जेको मासूम ॿारड़ो आहे अली पंवर उहो तड़पी फोत थी आहे। जॾहिं त नींगर जे फोत थियण बाद सिविल अस्पताल इंतज़ामिया ऐं फोती नींगर जे वारसनि जे विच में चकरियूं थियूं, जंहिं सबब पुलिस जेका वॾी नफ़री आहे उहा सिविल अस्पताल में तलब कई वई। ए सेक्शन थाणे जो वॾो मुंशी अली बख्श लुंड पिणु उते पहुतो त धुरियुनि विच में छिकताड़ पइजी वई, जंहिं सबब उन फोती नींगर जे वालिद सरफराज़ पंवर इहो इल्ज़ाम लगायो आहे त मां नींगर जो लाश पंहिंजी हंज में खयो बीठो ऐं वॾो मुंशी मुंहिंजी फरियाद वठण बजाए अली बख्श लुंड मूंखे लपाटूं हयूं ऐं मूंखे धिका ॾेई तज़लील कई ऐं फरियाद न वठो। मां तव्हांखे ॿुधाईंदो न त हीउ वाक़ियो जेको आहे सिविल अस्पताल दादू में पेश आयो आहे। 2 साल मासूम नींगर उहो तड़पी फोत थी वियो आहे। जॾहिं त अस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त जेको नींगर फोत थियो आहे उनखे पंहिंजा वारिस सीरियस हालत में सिविल अस्पताल दादू खणी आया, जिते ड्यूटी डॉक्टर नींगर जे फोत थियण जी तस्दीक कई आहे। ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु हुयो जंहिं ड्यूटी जी फोत थियण जी तस्दीक कई आहे नींगर जी, ऐं जेके वारसनि जा इल्ज़ाम आहिनि उहे बेबुनियाद आहिनि त ड्यूटी ते डॉक्टर न हुयो, पर ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु हुयो जंहिं नींगर जे फोत थियण जी तस्दीक कई आहे। जॾहिं त सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां इहो चयो पियो वञे त डॉक्टर जो कमु ज़िंदगी बचाइण आहे, पर कंहिं ज़िंदगी कसण न आहे। डॉक्टर हरगिज़ न चाहींदा आहिनि त संदन जे हथां के मासूम संदन जी गिफ़लत सबब के मासूम ॿारड़े जो इंतकाल थिए। अफ़सोसनाक ख़बर हुई वारसनि ऐं जेके पुलिस इंतज़ामिया ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया उन्हनि जे विच में इहे चकरियूं थियूं, जंहिं बाद नींगर जो जेको लाश आहे उहो मर नींगर जो वालिद सरफराज़ पंवर पंहिंजी हंज में खणी ऐं घर रवानो थी वियो आहे। जी अल्ताफ़, वरी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। सुबह खां जीअं जो आया आहियूं, नंढड़ो को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न आहे। हितां असां गोल फेराईंदे वरी होॾे पहुता, हुते ॾिठो हिकिड़ो पुलिस वारो पिस्टल चेंबर कयो जे तव्हां ड्रामो था कयो। हे अली बख्श जेको आहे लुंड आहे जेको, इहो वरी चमाटो थो हणे असांखे, जे तव्हां ड्रामो था कयो, असांजे हथ में लाश आहे त ड्रामो था कयूं। हे सुबुह जो आया आहियूं, को बि डॉक्टर ड्यूटी ते न आहे। चई बीठा ॿुधण लाइ तयारु न आहे। पुलिस खे चवंदा विड़े थी पिस्टल थी कढे, हे हालत आहे।